छो त रोड नेशनल हाईवे क़ौमी शाहरा है। इते जजी रश जे करे ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि ते असर थो पवे ऐं थी सघे हादसनि जो बि अमकान थिए थो। तंहिंजे करे ॾींहों ॾींहुं शहर जी आबादी वधंदी पई वञे ऐं पीढ़ीअ में पे इज़ाफ़ो थींदो पियो वञे त हाणे हिन पीढ़ीअ खे रोड तां पासे करे ऐं हिन जे लाइ ख़ासि प्लाट ठाहियो वञे जिते माना बाक़ाइदे पीढ़ी लॻे। हीअ नंढे माल जी चौपाई जी पीढ़ी आहे, ख़ैबर शहर आहे ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे। शहर जी तफ़री आहे, शहर जी विंदुर आहे, पर हाणे ॾींहों ॾींहुं पीढ़ी वधंदी पई वञे ऐं हिन में वधीक इज़ाफ़ो थींदो पियो वञे। तंहिंजे करे हाणे हिन खे अलॻि जे लाइ प्लाट खपे रोड खां पासे ते, जीअं माण्हू सही नमूने सां पंहिंजा जानवर ॾेई सघनि ऐं वठी सघनि। हफ़्ते में 2 भेरा हिते सुठी रौनक थींदी आहे ख़ैबर शहर में। ही मारवाड़ा, ही झांगियाड़ा, ही ॾोथियाड़ा पंहिंजा माल काए हिते पीढ़ी बि ईंदा आहिनि ऐं सौदो वापारु कंदा आहिनि। ऐं बहिराड़ी जा माण्हू तव्हां सम्झंदा हूंदो त सौदे वापार में तमामु बहितरीनु ऐं पेवर माण्हू आहिनि ऐं सौदो वापारु करण जा जराह ऐं कारीगर आहिनि ऐं उहे पंहिंजा माल ॾेई वठी पंहिंजो कारोबार शुरू कंदा आहिनि। काफ़ी माण्हुनि जी त इहा रोज़ी बि आहे जो वापारनि जी ऐं वठंदा आहिनि त वरी अॻियां मुनाफ़े में ॾींदा आहिनि ऐं के वरी ज़रूरतमंद जेके ग़रीब मिसकिन आहिनि उहे पंहिंजो माल खपाए पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं कंदा आहिनि। हिते 80% माण्हुनि जो गुज़ारो जेको सो माल ते आहे। हिते जा माण्हू पंहिंजे माल ज़रिए पेट पाल पोशी कनि था, जीअं हिन जो खीर आहे या हिननि खे ॾियणु वठणु ख़रीद फ़रोख़्त। ऐं हीअ नंढो माल आहे जंहिंजी पीढ़ी लॻे थी हफ़्ते में 2 भेरा, तमामु सुठी पीढ़ी लॻे थी ऐं असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया त पीढ़ी ॾींहों ॾींहुं हाणे वधंदी थी वञे त हाणे पीढ़ी जे लाइ को ख़ासि प्लाट हुजणु खपे, जीअं सही नमूने सां हिते वापारी सौदो वापारु करे सघनि ऐं सही नमूने सां ख़रीद फ़रोख़्त करे सघनि। हीअ ख़ैबर शहर नेशनल हाईवे क़ौमी शाहरा, इन जे साइड में बराबरि में ही पीढ़ी आहे नंढे माल जी, ॿकरियुनि जी ऐं नंढनि जानवरनि जी, जेका असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। तमामु सुठी पीढ़ी ऐं बहितरीनु पीढ़ी लॻे थी, पर हाणे ॾींहों ॾींहुं शहर जी आबादी वधी वई आहे ऐं पीढ़ीअ में बि इज़ाफ़ो थी वियो आहे। तंहिंजे करे हिन खे हाणे धार प्लाट खपे, किथे साइड ते धार प्लाट खपे जीअं वापारी ऐं ख़रीद ऐं खपाइण वारनि खे ॾुखियाई न थिए ऐं ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर बसनि खे ऐं ईंदड़ वेंदड़ शहरनि खे बि ॾुखियाई न थिए। साईं छा हाल आहे? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। साईं नालो छा अथव? नूर मोहम्मद। नूर मोहम्मद साहब, ही गाबो आहे या गाबी आहे? साईं गाबो आहे। गाबो आहे, खपाइण आया हो वठण आया हो? खपाइण। अच्छा, हाणे घणा पैसा आहिनि? 47,000। 47,000 लॻा घणा आहिनि? लॻा 35,000। 47,000 आहिनि, लॻा आहिनि 35,000। हा, तमामु ज़बरदस्त। ऐं हिन में वज़न केतिरो हूंदो? हिन वज़न आधा वज़न इनके ॿुधा भाऊ खे। वज़न केतिरो हूंदो? मन हूंदो न, मण सवा वज़न हूंदो। तमामु ज़बरदस्त। ही कहिड़ो नस्ल आहे? ये ऑस्ट्रेलिया नस्ल। ऑस्ट्रेलिया नस्ल आहे। ज़बरदस्त। ही ऑस्ट्रेलिया नस्ल आहे। 45,000 घुरे पियो, 35,000 लॻा आहिनि ऐं मण खन में वज़न जो आहे। ज़बरदस्त। सलाम अलैकुम। नालो छा अथई? मोलाबक। मोलाबक ही गाबो आहे गाबिया? गाबिया। अच्छा, ये घणी जी है? 40 बदियो लॻा घणा आहिनि? 30-31 लॻा आहिनि। ही मोलाबक मेड, ही गाबी का आया हुआ है पीढ़ी में,
जंहिंजा 45,000 घुरे पियो, 30,000 31,000 चवे थो, त मूंखे लॻी चुका आहिनि मण सवा वज़न हिन में आहे गोश्त जो। हा ज़बरदस्त, हा ज़बरदस्त। ये मारवाड़ा, ये जहांगीरा, ये डोथियड़ा, ये सांगीड़ा, माल चारी नला, वलर वारी नला। साईं ही बैराड़ीअ जा असांजा मारवाड़ा जेके पंहिंजा मालक आहे, पंहिंजे उमेदुनि ऐं सोचनि जे खे साबिया करण जे लाइ हिते पहुता आहिनि। ही मालपीड़ी आहे, ही ख़ैबर शहर आहे ऐं ही पंहिंजूं सोचूं खणी हिते मालक आहे हिते पहुता आहिनि ऐं अलाह इन्हनि ग़रीबनि ऐं मारवाड़नि जो हामी थींदो। ही हफ़्ते में 2 भेरा पिड़ी लॻंदी आहे, तमामु ज़बरदस्त सुठी पिड़ी लॻंदी आहे। हिते बैराड़ी जा मारवाड़ा ऐं सांगीड़ा हिते पंहिंजा माल खाए ईंदा आहिनि ऐं ख़रीद फ़रोख़्त कंदा आहिनि ऐं पंहिंजा माल खपाए पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं कंदा आहिनि।